अस्सलाम वालेकुम। दुआ है त सब ठीक हूंदो, ख़ुश हूंदो, चाक चङा भला हूंदो। ऐं दुख बि आहे, ॻणती बि आहे, पीड़ा बि आहे। जिते सिंध जे समूरनि मसइलनि ते असां रड़ी पिया कयूं, ॻाल्हायूं पिया, वाका पिया कयूं, उते वरी पंहिंजनि जा ऐं प्यारनि जा जेके विछोड़ा आहिनि उहे बि जी झोरनि था। फाईअ जा फंदा चुमण खां बि वियासीं ऐं दुनिया जा धंधा करण खां बि वियासीं। न तूं ई मिले न कंहिंजा थियासीं, न तूं ई मिले न कंहिंजा थियासीं। हितां खां बि वियासीं, हुतां खां बि वियासीं, मरण जे मज़े खां बि महरूम थियासीं, मरण जे मज़े खां बि महरूम थियासीं। आकाश अंसारी हिकु अहिड़ो माण्हू जंहिंखे सदाईं असां मुरकंदे ॾिठो। जॾहिं बि असांजी गॾिजाणियूं थियूं, जॾहिं बि मिलियासीं कंहिं प्रोग्राम में ऐं किथे बि, सदाईं मुरकंदे ॾिठो। मूंखे यादि थो अचे, मां साल बि कोन थियो आहे, शायदि साल बि कोन थियो आहे। उन साल में साल अॻु मां आकाश साईं खे फ़ोन कयो त मुंहिंजे PTV जे प्रोग्राम में वक़्तु नथा ॾियो तव्हां, इहा सुठी ॻाल्हि कोन्हे, हाणे मुंहिंजी तव्हां सां कावड़ हूंदी। त मूंखे चई हिन भेरे वाइदो आहे, हिन भेरे वाइदो आहे मुंहिंजो। हिन भेरे मां जॾहिं बि कराची आयुसि, साल थी वियो आहे, हिन भेरे जॾहिं बि मां कराची आयुसि त पोइ वाइदो आहे मां प्रोग्राम में ज़रूरु ईंदुसि। मां ॾाढो ख़ुशि थियसि। हा ठीकु आहे, मूंखे इंतज़ारु हूंदो, तव्हां ज़रूरु ईंदो ऐं मूंखे पक आहे तव्हां जेको चवंदा आहियो कंदा बि आहियो। या कुझु कम आहिनि मां ज़रूरु ईंदुसि। जे चवंदा आहियूं न पाण अदब जो, इख़लाक़ जो, शाइरीअ जो, शऊर जो, ॾाहप जो बाब हूंदा आहिनि न, हिकिड़ो ॿियो बाब बंदि थी वियो, जंहिंमां असांखे अञा घणो कुझु पिराइणो हो, जंहिंमां असांखे अञा घणो कुझु सिखणो हो, हिकिड़ो ॿियो बाब बंदि थी वियो। इहे उहे ख़्याल आहिनि जेके कॾहिं भरिजी नथा सघजनि, कॾहिं बि न। तोड़े जो उन्हनि जो अल्टरनेट असां वटि ज़रूरु हूंदो आहे, पर उन्हनि जी जॻह केरु बि नथो वठी सघे कॾहिं बि। इन्हनि जो कमु रहंदो आहे, असां यादि कंदा आहियूं उन्हनि जूं लिखियल शयूं, उन्हनि जूं ॻाल्हायल ॻाल्हियूं, उन्हनि जा चयल जुमिला, उन्हनि जो ॾिनल सबक़ु, उहो असांखे यादि हूंदो आहे। अलाए घणा भेरा मूंखे यादि आहे त हिकु भेरो हिकिड़े प्रोग्राम में वियासीं ऐं मां कंपेरिंग पे कई स्टेज ते, त मूं जॾहिं साईं आकाश खे घुरायो पिए त मूं उन्हनि जो नज़्म पढ़ियो, जंहिंमें मूंखां थोरी चुक थी वई। त स्टेज ते अची करे मूंखे मूं ॾांहुं निहारे चयईं, सुठी कंपेयर आई, ॾाढी सुठी कंपेयर आई, सुठो ॻाल्हाईंदी, ॾाढो सुठो ॻाल्हाईंदी, पर माना थोरो ध्यानु बि ॾींदी कर, ॻाल्हाइण ॾे रुॻो न ॾे, जेको लिखियल आहे उन ते बि थोरो ध्यानु ॾे। सो ऐं मूंखे हिन में का लॼ महसूसु कोन थींदी आहे त कंहिं वॾे मूंखे कुझु सेखारियो या मूंखे कुझु ॿुधायो। मूं वरी ॿीहर जॾहिं मां हुननि ॻाल्हाए पूरो कयो ऐं मां आयसि त मूं हुन ॻाल्हि ते वरी मां माना महसूसु कयो त हा ईअं आहे, सम्झणु घुरिजे। हिन जे पोयां जीअं ई ख़बर पई असांखे त आकाश अंसारी हाणे हिन दुनिया में न आहे, ज़हन में पहिरीं ॻाल्हि इहा आई त हू मरण वारो माण्हू कोन्हे, फ़िलहालु हुन वक़्तु कोन हो। जीअं मूंखे बि चए पियो हिकिड़ो भेरो, मूं चयो त चाचा तबियत कीअं अथव, ठीकु अथव? ज़ाहिर असां हिकिड़ा घर वारा वास्ता रहिया आहिनि बाबा जे करे सभिनी सां, त मुंहिंजो चाचा तबियत ठीकु अथव? चई असांखे छा थींदो, असांखे कुझु कोन थींदो, फस्ट क्लास आहियूं। जेतोणीकि ठीकु न हुआ, तॾहिं बि हुननि जो ॻाल्हाइणु, हुननि जो जोश, हुननि जो वलवलो, मज़ामती, हुननि जी जेका शाइरी ऐं उन शाइरीअ में जेका उन्हनि जो जेका वालार हूंदी लफ़्ज़नि सां, उहा शायदि ई को शाइर कंहिं कई हुजे अॼु ताईं। हा शेख अयाज़ जी बि शाइरी ईअं ई रही आहे, पर आकाश अंसारी जो जेको अंदाज़ वालार करण वारो लफ़्ज़नि सां, हिकिड़ो त तीर तलवार खणंदा आहियूं पाण जहिड़े फॾे लाइ, हुनजो लफ़्ज़नि सां जेके वार हूंदा न, घटि माण्हू आहिनि जेके अहिड़ो करे सघनि था। ऐं लफ़्ज़नि सां ॿुधाईंदो, पंहिंजी अखियुनि सां ॿुधाईंदो, पंहिंजे अंदाज़ सां ॿुधाईंदो त असीं अञा आहियूं, सिंध गिदड़ न आहे खाधी, अञा असीं वेठा आहियूं। सो मूंखे चवंदो त मां अञा मरण वारो न आहियां, मां ठीकु आहियां, अञा मूंखे घणो कुझु करिणो आहे।
सो मरण वारो तो हो ही कोन, अञा हुनजो वक्त ही कोन हो। हाँ, फानी आहे दुनिया, सब कुछ खत्म थियणो आहे, मां तव्हां असीं सभु हलिया वेंदासीं, पर हुन वक्त कोन हो अञा। ऐं ज़हन में तकड़ में हिकिड़ी ॻाल्हि आई त हुनखे मारियो वियो आहे। जीअं ई इहा ख़बर पई, पहिरियों त पक कान पई अचे, पोइ वरी सॼो सोशल मीडिया जेको आहे सो उनखे धूणियमि त ॾिसां किथे पोइ ख़बर पई त हा वाकई ईअं आहे, तॾहिं बि पक कान पई अचे। ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि पई अचे, जेकॾहिं ईअं आहे त पोइ इहो आकाश अंसारी मरणो न हो, अञा हुनखे मारियो वियो आहे। माना हिकिड़ी शइ अची वई ज़हन में, इंसान ज़ाहिर जॾहिं वास्ता हूंदा आहिनि, उन्हनि माण्हुनि सां मिलियल हूंदा आहियूं त उन्हनि जे मिज़ाजनि खे बि ॼाणींदा आहियूं, त उनखे मारियो वियो आहे। कंहिं मारियो आहे, छो मारियो आहे, छा लाइ मारियो आहे? पुराणो हिकिड़ो तकरार, जेको टकराव मूंखे यादि अचे थो, उहो यादि आहे असांखे, जेको जहिड़ो हुनजो हिकिड़ा NGO जे हवाले सां संदसि पुट सां जेको हुन पालियो, उहो असांखे यादि आहे, चङी तरह चिटीअ रीति यादि आहे त उहो थियो हुयो। उन खां पोइ ॻाल्हि लही मिठी थी वई, हुन जेको ठाह बि थी वियो, वरी ॻाल्हि जेको आहे सो हेॾा होॾा थी वई, वरी को ध्यानु ई कोन रहियो हिन ॻाल्हि ॾांहुं। ऐं जॾहिं बि असांजी गॾिजाणी थी तॾहिं इहो ई माना खेसि अकेलो ई ॾिसंदा हुआसीं, ऐं हू चवंदो त मां अकेलाईअ में जीअंदो आहियां, मूंखे साहु अकेलाईअ में मिलंदो आहे, छो त मुंहिंजी जेका तख़लीक़ आहे ज़हन जी, उहा मूंखे उन महिल सघारी मिलंदी आहे। ऐं इहो ॾुख माना मां त लफ़्ज़ बि मूं वटि जुड़नि कोन पिया, माना हेॾे होॾे पिया थियनि लफ़्ज़ त मां आकाश अंसारीअ जे विछोड़े ते पई ॻाल्हायां। मूंखे त मां इन ते सोचे बि परेशान पई थियां, ॻणती ऐं ॾुख पीड़ा अंदर में थिए पई त मां कंहिं ते पई ॻाल्हायां, इहो हाणे असांजे विच में माण्हू न आहे। ॾुख वारी ॻाल्हि आहे, जांच थी आहे, हुन जांच में हुनजे पुट पंहिंजो बयान बि ॾिनो आहे। शाह लतीफ़, के शाह लतीफ़ पिया लिखनि ऐं के वरी जेको आहे सो ॿियो नालो पिया लिखनि, पर हुनजे पुट जेको हुन पालियो हुयो, संदन धीउ त ॿाहिरि विलायत में रहे थी, पर हुन जेको बयानु ॾिनो आहे हुन में हुन मञियो आहे, इहा ॻाल्हि मञी अथसि, क़बूली अथसि त हा मूं ईअं कयो आहे, हा हीउ टकराव हुयो जंहिंजे करे। पर कहिड़ी न गणतीअ वारी ॻाल्हि आहे त तोखे हिकिड़े माण्हूअ पालियो, पंहिंजो नालो ॾिनई, दिलि में जॻह ॾिनई, पंहिंजे अंदर में पंहिंजे हाव में पंहिंजे रखियईं, पंहिंजो हाव सम्झी, पंहिंजो अंदर सम्झी, पंहिंजी दिलि सम्झी। तुंहिंजी दिलि कीअं चयो उनखे मारण लाइ? तुंहिंजी दिलि कीअं चयो? तुंहिंजा हथ कोन पे ॾकिया पुट, तुंहिंजो जीउ कोन पे झुरियो त हिन मूंखे हंजुनि में खयो हूंदो नंढपण में, मूंखे पालियो अथई, मां त हिनजो औलाद बि कोन्हियां, बचो बि कोन्हियां, रत बि कोन्हियां, तुंहिंजो जीउ कोन झुरियो हूंदो, तोखे माना हथ कोन तुंहिंजा ॾकिया हूंदा जॾहिं तूं इहा वार्ता कई हूंदी, या इहो ख़्यालु अचण महिल तुंहिंजे ज़हन में के धमाका कोन थिया हूंदा, तुंहिंजे दिमाग़ में के धमाका कोन थिया हूंदा त मां छा करणु पियो वञा। सो मुंहिंजी ज़ाती राय इहा आहे, मां भाइर सभिनी जी हूंदी त सिंध जो वॾे में वॾो लॉस थियो आहे, वॾे में वॾो नुक़सानु थियो आहे हिन धरतीअ जो, सिंध धरतीअ जो। लाॻीतो 2-3 महीननि खां संदन कलाम जेको सनम ॻायो, मिठियूं ॻाल्हियूं, प्रोग्राम बख्शर महिराण बि कंदो आहे, उन में सनम मारवी असांजी ॾाढी सुठी सरती आहे, सुठी हिकिड़ी फनकार आहे। हिन दिलि करण ते चाहिया तोसां हज़ार जहिड़ा, पर दिलि वरी चयो ईअं तोसां हिसाब कहिड़ा। लाॻीतो 3 महीननि खां इहो कलाम मां ॿुधां पई, लाॻीतो 3-4 ॾींहुं ताईं ॿुधमि पे, माना साईं आकाश जे लाॾाण जी ख़बर ॿुधण खां अॻु ताईं बि ॿुधमि पे। अलाए छो दिलि में ख़्याल पिया आया, अलाए कहिड़ा कहिड़ा, जेके मां हिते तव्हां सां वंडे नथी सघां, सुठा बि कोन था लॻनि, ॾुखो ईंदड़ बि आहिनि, पर अलाए कहिड़ा कहिड़ा ख़्याल ॿुधण में पिया आया। त ही कलाम मां छो पई ॿुधां एॾो, जॾहिं त आकाश अंसारी जा एॾा सुहिणा सुहिणा नज़्म आहिनि ऐं ग़ज़ल आहिनि, जेके ॿुधंदा आहियूं ॿुधंदा रहिया आहियूं। अलाए केतिरा किताब आहिनि उन्हनि जूं लिखियूं असांखे यादि आहिनि, पढ़ियूं आहिनि, ॿुधियूं आहिनि, पर हिन ग़ज़ल खे मूं एॾो छो ॿुधो 3 महीना लाॻीता। ऐं वरी ॿुधण महिल जेके वीचार दिलि में या ज़हन में जेके वीचार पिया आया, उहे चयमि त वंडे नथी सघां मां,
सम्झ में नथो अचे मां कीअं ॿुधायां त मां छा सोचियुमि पे छा पई ज़हन में छा पियो हले मूंखे ख़बर न आहे। पर ॾाढो ॾुख थियो आहे ही उहो ख़ाल आहे जेको ज़िंदगीअ में हाणे कॾहिं बि भरिजी कोन थो सघे। हूअं बि प्यारनि जे विछोड़नि जा ख़ाल त भरबा ई न आहिनि। नासूर जीअं पिया ॾुखंदा आहिनि, पिया ॾुखंदा आहिनि, पिया ॾुखंदा आहिनि। कॾहिं अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ंदा आहिनि, कॾहिं अंदर में असीं सुॾका भरींदा आहियूं, कॾहिं वरी रड़ियूं कंदा आहियूं, कॾहिं माठ थी वेंदा आहियूं। आकाश अंसारी जो विछोड़ो उहो ख़ाल आहे जंहिं अंदर में हिकिड़ी माठ करे छॾी आहे। माठ बिल्कुलु ईअं जीअं कंहिं क़ब्रिस्तान में हूंदी आहे, ईअं उहा माठ बणिजी वई आहे। अंदर में हिकिड़ो लॻे थो त हिकिड़ो इहो तॾा अलाए केतिरा तॾा असांजे मन में विछाया पिया आहिनि, ॿारनि जा, बच्चनि जा, साफ़िन जा तॾा विछाया पिया आहिनि। अञा असां उथिया ई कोन्हियूं कंहिं हिकिड़े तॾे तां, ॿियो तॾो आहे, वरी हिकिड़े तां अञा उथिया ई न आहियूं, ॿियो तॾो आहे, वरी उथिया ई न आहियूं, ॿियो तॾो आहे। तॾा विछाया पिया आहिनि असांजे मन में। हाणे त माना मां त हूअं मूंखे रोइण त ईंदो कोन्हे, हा रड़ियूं करण ते ॾाढी दिलि थी चवे। अॼु बि ॾाढी दिलि पई चए त मां रड़ियूं कयां। उन ॾींहुं जेॾी महिल ख़बर ॿुधमि उन महिल बि मां अकेली वेठी हुअसि पंहिंजे कमरे में, ॾाढी दिलि पई चए त मां रड़ियूं कयां। ऐं मां कंहिंखां पुछां हे छा थियो आहे, माना छो त हू मां तव्हांखे ॿुधाए नथी सघां त चाचा आकाश, चाचा हिन लाइ थी चवां छो त बाबा जा दोस्त हुआ, असां खेॾिया बि आहियूं हुन ॾियंजनि में। सो ॾाढो भाईंदो हो, निमाणी हिकिड़ी हुनजी शख़्सियत हुई, निमाणो हिकिड़ो हुनजो मिज़ाज हो, पर अंदर में बाग़ी हो, लफ़्ज़नि में बाग़ी हो, वीचारनि में बाग़ी हो। धरतीअ जी जेका बि ॾिसो पिया न हालत, उन ते सदाई पतो ॾींदो हो, अंदर में पाण सां बि विढ़ंदो हो। ऐं कॾहिं कॾहिं उहो ई असांखे महसूस बि थींदो हो जॾहिं मिलंदा हुआसीं त ही सभु कुझु जेको थिए पियो इन ते असां सभिनी खे ॻणती आहे। ऐं उहा ई ॻाल्हि त असां अञा तॾो को बि खयो ई कोन्हे को, वरी सुभाणे कंहिं ॿिए जो हूंदो जंहिं ते असां ॾुख जो इज़हार कंदासीं। ऐं मां चवंदसि त साईं आकाश अंसारी त असांजे विच मां वियो ई कोन्हे। चाचा इमदाद हुसैनी जॾहिं वियो तॾहिं बि इहा ई कैफ़ियत हुई मुंहिंजी, छो त कुझु ॾींहं अॻु असां अस्पताल में हुन सां मिली आयासीं ऐं उनजो इंटरव्यू मुंहिंजे फेसबुक जे पेज ते पयल बि आहे, जेका ॻाल्हि ॿोल असां सिधी रीति सां कई। ऐं मूं चयोमांसि मूंखे सुञाणो था न, चई हा सुहिणी बिल्कुलु सुञाणा थो। ईअं ई चाचा आकाश असांजो वेझो हूंदो हो, ईअं ई हसंदड़ुसि असांजो घर भाती हो। पर मां चवां थी त इन्हनि जो ख़ाल कॾहिं भरिजी नथो सघे। ऐं हुनजे पुट जे लाइ मां इहो चवंदसि त जंहिं पाण क़बूलियो आहे त मूं ईअं कयो आहे त हुनखे शर्म अचणु घुरिजे। ऐं हाणे छा हुनखे शर्म ईंदो या छा हुनखे लॼे ईंदी, हुन एॾो वॾो नुक़सानु कयो आहे हिन धरतीअ जो हुनखे अहसासु थींदो ज़रूरु थींदो जॾहिं 4 फटका लॻंदा ऐं थोरो जेल जी मानी खाईंदो, जेकॾहिं बाअसर माण्हू विच में नथा अची वञनि त असां वटि इहो बि त मसइलो आहे न, त अची वेंदा आहिनि माण्हू। ऐं कुझु वक़्तु अॻु थोरा ॾींहं पहिरें जी ॻाल्हि आहे त कुझु प्रोग्रामनि में हुन कुझु नज़्म हिकिड़ा पढ़िया जेके ॾाढा माना ख़तरनाक क़िस्म जा हुया। असां लाइ त नॉर्मल हुया, असां ॻाल्हाईंदा आहियूं हुकूमत जे ख़िलाफ़ बि ॻाल्हाईंदा आहियूं ऐं रियासत जी जेको ॿिए खाई आहे या वेगी मां वारो जेको वर्ताव आहे असां सभु हुन ते ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं। पर आकाश त लिखंदो ऐं हुनजी सदाई मज़ामती जेको बि नज़म खणी पढ़ंदो त हुन में इहो ई आहे, बग़ावत 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 ऐं बग़ावत, बग़ावत बग़ावत ऐं बग़ावत। ऐं इहा बग़ावत रहंदी जेसीं ताईं असांखे अमन नथो मिले। ऐं मां वरी इहो ई सुवाल कंदसि त तव्हां असां जहिड़नि माण्हुनि खे केतिरो मारींदो, केतिरनि माण्हुनि खे मारींदो। ॿारड़ा असांजा क़ौम आहिनि, माण्हू असांजा शहीद था कयो ऐं जेके असांजा नाले वारा माण्हू आहिनि लेजेंड्स, हाणे तव्हां असांजे लेजेंड्स खे जेको आहे सो मारणु शुरू कयो आहे। ॿई अंसर मां गॾु पई आणियां,
हुनजे पुट त बयान ॾिनो आहे त हा मूं इहो अमल कयो आहे, मूं पंहिंजे पीउ खे मारियो आहे, क़त्ल कयो आहे, पर हू ॿियो आंसर बि मां वरी गॾु रखां थी त कुझु ॾींहं अॻु आकाश अंसारी कुझु प्रोग्रामनि में जेके पंहिंजा जेके नज़्म पढ़िया मज़ामती बग़ावती जेके बाही नज़्म पढ़ी उन आंसर खे बि मां गॾु रखंदी थी अचां। हिन जे पुट त एतराफ़ करे छॾियो, क़बूले छॾी, हा बाबा मूं इहो कयो आहे, वॾो को छा चवां, नथी चवां कुझु, पर ख़ैर हुनखे पंहिंजी सज़ा मिलंदी ऐं हिते ई मिलंदी, हिन लाइ को ॿियो को जहान कोन हूंदो, हिते ई भोगींदो पंहिंजी सज़ा। त तोखे कंहिं पालियो आहे, तोखे जीअ में कंहिं जायूं ॾिनियूं आहिनि ऐं तूं हुन सां इहो करण जो सोचे सघी थो। सो मुंहिंजो सवाल त सभिनी खां आहे त ॿिन्ही आंसरनि ते ज़रूरु वीचारजे त हीअ आंसर त आहे, पर इहो छो त मूंखे नथो लॻे त जेको मां हुनजे पुट जी अपीरेंस ॾिठी आहे, जेको शाह लतीफ़ हुनजो पुटु आहे जेको पालियल अथसि, जेको पालियो अथसि, मूंखे हुनजी अपीरेंस ॾिसी इहो लॻे नथो त उन जेका वस जी ॻाल्हि आहे क़त्ल करणु कंहिं माण्हूअ खे। मां तव्हां बि ॾिठो हूंदो, हुन इंटरव्यू सभिनी ॾिठो हूंदो, हुनखां मीडिया जेको असॉट्स वरिता आहिनि या जेको बयानु ॾिनो अथसि, तव्हां सभु थोरो वीचार ज़रूरु कजो। मां ग़लति बि थी सघां थी, ज़रूरी न आहे त मां ठीकु हुजां या सही चवंदी हुजां, पर सोच अचे थी त हुनखे ॾिसी लॻे नथो त हीउ को क़त्ल करे सघे थो। छा आहे हिन जे पोयां? जांच बि करणु घुरिजे, अञा बि जांच करणु घुरिजे। तोड़े जो हुनजो पुटु क़बूलियो आहे, पर पोइ बि जांच अञा ज़रूरी आहे, छो त अञा कुझु ॿियो आहे, अञा कुझु ॿियो आहे जेको मूंखे सुझे थो, जेको घणनि ई थोरा घणा जेका ॾाहा माण्हू आहिनि उहे सोचींदा, उन्हनि खे ज़हन में ज़रूरु ईंदो हूंदो अञा ॿियो कुझु आहे पोयां। हाणे उहो पोयां छा आहे? ॿई आंसर मुंहिंजे ज़हन में हलनि पिया। पुट बि क़बूलियो आहे ऐं कुझु ॾींहं अॻु ॿ टे जेके हुन नज़्म पढ़िया आहिनि जिन में हुन जेको कुझु ॻाल्हायो आहे रियासत लाइ, उहो आंसर बि आहे। त इन्हनि ॿिन्हिनि खे ध्यान में रखे जेको वॾो ख़्यालु आहे, ॻणती आहे, ॾुख आहे, वधीक त छा थो करे सघिजे। जिते बि आहे सोचींदो हूंदो ज़रूरु त माना मुंहिंजी हयातीअ में हुनखे सभिनी अकेलो कयो, ख़बर हूंदी घणनि माण्हुनि खे जेके हुन वेझा आहिनि। जामी चांडो हुन वेझो आहे, इज़हार सूमरो हुनजो वेझो आहे, ॿिया खोड़ माण्हू आहिनि जंहिंजा मां नाला नथी खणा, उहे हुनजे वेझा रहिया आहिनि। हुनखे ख़बर हुई त हू केतिरो अकेलो थी वियो हो, बीमारी खे मुंहुं ॾिनई पे, उन मां अञा मस छुटो बि कोन हो, जान बि कान छुटी हुई, त वरी पंहिंजनि जा जेके रवैया आहिनि उन्हनि में बि हुन पाण पतोड़ियो पिए। पर माना पको माण्हू हुयो, ॾाढो दिलेर माण्हू हुयो, ॾाढो दिलेर। छो त जेको माण्हू अखियुनि में अखियूं विझी ॾोहारीअ सां ॻाल्हाईंदो आहे न, या कंहिं ग़लति माण्हूअ सां ॻाल्हाईंदो आहे, त उहो ॾाढो बहादुर, दिलेर, बेडपो हूंदो आहे। अहिड़ो हुयो असांजो आकाश अंसारी। ऐं हो छो आहे रहंदो, छो त हुन जूं लिखणियूं असां वटि आहिनि, संदसि रूप आहे। हा ज़ाहिरी तौर ते इहे माण्हू न आहिनि, असां हिननि खे छुई नथा सघूं, असां हिननि खे आम्हूं साम्हूं ॾिसी नथा सघूं, पर असां हिननि खे पढ़ी सघूं था, असां हुननि खे सम्झी सघूं था, असां सोचे सघूं था त असांखे हिननि ते ॻाल्हाइणु घुरिजे। ऐं घणियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके मुंहिंजे ज़हन में आहिनि त मुंहिंजी दिलि चवे थी जेकॾहिं हुनजो पुटु मुंहिंजे साम्हूं हुजे त मां हुन खां घणियूं शयूं पुछां, घणियूं शयूं, अलाए केतिरियूं शयूं मुंहिंजे ज़हन में आहिनि त मां उहो हुन खां पुछां, अलाए घणा सवाल मुंहिंजे ज़हन में आहिनि, पर मां इहो नथी सम्झां त हुनजे पुटु हुनखे को मारियो आहे। हुन में एतिरी मां सम्झां ई कान थी, एतिरी कैपेसिटी कोन्हे हुनजे पुट में, जेका हुनजी अपीरेंस आहे या जेको हुनजो लुक आहे, तव्हां पाण ॾिठो आहे सभिनी, मां नथी सम्झां। थी सघे थो ईअं हुजे, कॾहिं कॾहिं माण्हू जॾहिं हवासनि खां ॿाहिरि थी वेंदो आहे त कुझु बि करे सघे थो, पोइ उहो भले सॼी उमिरि हीणो रहियो हुजे, उहो करे सघे थो। सो ॿई ॻाल्हियूं आहिनि, पर ॾिसी करे लॻे नथो, छो त ताज़ो जेको नज़्म हुन पढ़ियो हुन शाहनवाज़ कुंवर जी बि ॻाल्हि कई, हुन में मज़हबी इंतिहा पसंदी जी बि ॻाल्हि कई, हुन में रियासत जी बि ॻाल्हि कई, हुन में ख़ाकी वर्दियुनि जी बि ॻाल्हि कई हुन पंहिंजे नज़्म में। सो सभु आंसर आहिनि
ऐं उन्हनि सभिनी ते वीचारण जी ज़रूरत आहे। ऐं असांखे को डपु कोन्हे को, मौत त अचिणो आहे। ऐं आकाश अंसारी शहीद आहे, शहीद जेके माण्हू पंहिंजे धरतीअ लाइ ॻाल्हाईंदा आहिनि, पंहिंजे धरतीअ लाइ विढ़ंदा आहिनि, पंहिंजे मारूअड़नि लाइ विढ़ंदा आहिनि, पंहिंजे मारूअड़नि लाइ रोईंदा आहिनि ऐं रोईंदे रोईंदे लिखंदा आहिनि, सुॾकंदा आहिनि, उन्हनि खे जॾहिं मौत ईंदो आहे त उहा शहादत हूंदी आहे, उहे शहीद हूंदा आहिनि। सो आकाश बि शहीद आहे ऐं शहीद अमर हूंदा आहिनि। आकाश बि अमर रहंदो। आकाश आहे न, मथे निहार कयो तव्हांखे आकाश नज़र ईंदो। एतिरो तव्हांखे त अंदाज़ो बि कोन्हे, तव्हांजी अखि बि एसी ताईं निहार बि न वेंदी, एॾो वॾो आकाश आहे। सो आकाश कीअं थो मरी सघे? आकाश अमर हो, आकाश अमर आहे, आकाश अमर रहंदो। तव्हां राति जो जेॾी महिल बि या ॾींहं जो जेॾी महिल बि जंहिं पहर बि मथे निहारींदो, तव्हांखे आकाश नज़र ईंदो सदाईं।